बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम दोस्तों। उम्मीद आहे तव्हां सभु ठीक हूंदो, शाद हूंदो ऐं आबाद हूंदो, रपा कंदो तव्हां अहिड़े तरीक़े सां हमेशह शाद आबाद हूंदो। तव्हां सभिनी भाइरनि जे सदके असांजा बि रपा गम परेशानी दूर कंदो। दोस्तों अॼु जो व्लॉग तमामु इंट्रेस्टिंग आहे, वीडियो ॾिसजो पूरो। अॼु तव्हांखे मां ॾेखारींदुमि त अॼु पूरे ॾींहं जी रूटीन, त अॼोके ॾींहं में मां छा छा कयां थो। तमामु घणो कमु आहे। हीअ ॾिसो गर्मी ही आहे पघर में शलायूं, मूंखे तमामु घणो कमु आहे। तव्हांखे अॼु पूरो ॾेखारींदुमि त मां अॼु करे छा रहियो आहियां। दोस्तों हीअ आहे मुंहिंजो शाप ऐं मां अॼु तव्हांखे बिल्कुलु ज़बरदस्त तरीक़े सां ॿुधाईंदुमि त पंहिंजी कणिक खे कहिड़े तरीक़े सां साफ़ु कजे। तक़रीबन 2 अढ़ीअ में त हर माण्हू खे ख़बर हूंदी आहे, पर जेके वॾनि शहरनि में रहनि था या जेके वॾनि बंगलनि में रहनि था उन्हनि खे शायदि इन शइ जी ख़बर न आहे त कणिक खे कहिड़े तरीक़े सां साफ़ु कंदो। दोस्तों अॼु जो व्लॉग तमामु इंट्रेस्टिंग आहे। उमेद आहे तव्हां सभु ॿार वीडियो पूरो ॾिसंदो ऐं सपोर्ट मुंहिंजी ज़बरदस्त तरीक़े सां कंदो। त दोस्तों अॼु मां तमामु हिकु ॾुखियो कमु करे रहियो आहियां। ॾुखियो कमु हिन जे करे आहे जो गर्मी आहे तमामु शदीद। मुंहिंजे शाप ते जेका आहे कणिक मूंखे उनजी करणी आहे बिल्कुलु सफ़ाई। तक़रीबन 3-4 मण कणिक आहे, ख़राबु त कान थी आहे, पर मौसम जे हिसाब सां हिन जी सफ़ाई लाज़मी हूंदी आहे त जीअं माण्हू नुक़सान खां बची सघे। त दोस्तों पंहिंजे शाप तां मां कणिक खणी आयो आहियां पंहिंजे पधर में। मूंसां गॾु आहिनि मुंहिंजा नंढा, हमेशह गॾु हूंदा आहिनि। माशाअल्लाह अलाह साईं हुननि खे तमामु सुठी सिहत ॾिए। हिकु त ॿारनि खे पंहिंजी विंदर मिली वई, ॿियो प्लस में मुंहिंजो बि कमु थी वेंदो। मां पंहिंजे पधर ते बिल्कुलु पूरे पधर में कणिक खे आहिस्ते आहिस्ते विछाईंदुमि। गर्मी दोस्तों तमामु शदीद आहे, उस एॾी तेज़ आहे जो तव्हां ॾिसो त असांजी हालत आख़िर थिए कहिड़ी थी। दोस्तों मां पंहिंजी कणिक बिल्कुलु पंहिंजे पधर ते विछाए चुको आहियां। हाणे इन खे बिल्कुलु सिधो रखंदुमि त जेकी बि इन में घिम या जेके बि माना मौसमी जीत वग़ैरह हूंदा आहिनि उहे बिल्कुलु उस ते ख़तमु थी वेंदा। उन खां पोइ मां पंहिंजी कणिक खे दुबारा स्टोर कंदुमि त जीअं कणिक खे वधीक नुक़सान खां बचाए सघिजे। त दोस्तों जेके नवां दोस्त आहिनि उन्हनि खे मुंहिंजो अर्ज़ु आहे त असांजे चैनल जी सपोर्ट कजो ऐं का अगरि असांखां ग़लती थी हुजे, का कमी पेश हुजे, तव्हां कमेंट्स में असांखे ॿुधाए सघो था। वीडियो अगरि तव्हांखे सुठो लॻे त तव्हां वीडियो खे कजो लाइक। दोस्तों गर्मी तमामु शदीद आहे, कणिक मां कुझु विछाए चुको आहियां, कुझु रहिजी वई आहे, पर उस एतिरी तेज़ आहे जो उस ते असांजी हालत थी वई आहे ख़राबु। मुंहिंजा नंढा बि आहिनि तमामु परेशान, पर हू पंहिंजी रांदि में आहिनि मस्तु। तव्हां ॾिसो त असांजी हालत थी कहिड़ी वई। दोस्तों कणिक विछाइण खां पोइ मूंखे करिणो आहे दुकान जी सफ़ाई मां करे रहियो आहियां। दुकान जी सफ़ाई मां रखंदो आहियां। तमामु घणी नंढा मुंहिंजा लॻा पिया आहिनि पंहिंजी रांदुनि में। त दोस्तों सफ़ाई करण खां पोइ मां सोचियुमि त छो न फर्श खे बि धोई छॾिजे। हफ़्ते में तक़रीबन ॿिए हफ़्ते मां फर्श जी सफ़ाई कंदो रहंदो आहियां। शाप कयो आहे मां पंहिंजो बंदि करण जी मेन वजह इहा आहे त मूंखे कणिक जी करणी हुई सफ़ाई। कणिक जी सफ़ाई करण खां पोइ मां कणिक खे साॻी जॻह ते कंदुमि स्टोर। त दोस्तों कोई बि कमु हुजे महिनत तमामु घणी हूंदी आहे, महिनत लाज़मी आहे। कोई बि कमु महिनत खां बग़ैर न आहे थींदो। तव्हां ॾिसो त मां हिकु शॉपकीपर आहियां। सुबुह खां वठी राति ताईं केतिरा कम आहिनि थी रहिया आहिनि ऐं आउं वेठो आहियां पंहिंजे शॉप ते। सफ़ाई मुंहिंजी थी वई आहे तक़रीबन मुकमल। सफ़ाई मां करे छॾी आहे। हाणे वेठा आहियूं इंशाअल्लाह ताला रपाक रोज़ी जेका नसीब में हूंदी मिलंदी लाज़मी। गर्मी आहे शदीद। दोस्तों कणिक मुंहिंजी तक़रीबन थी वई आहे ख़ुश्क। हाणे मां हिन खे कंदुमि बिल्कुलु स्टोर। दोस्तों तव्हां